युद्रिकुहु बुदुल हिमम वला यनालुहु गौसुल फितन अल्लज़ी लैसा लिसिफ़तिही हद्दुन महदूद वला नअतुन मौजूद वला वक़्तुन मअदूद वला अजलुन ममदूद फ़तरल ख़लाइक़ बिक़ुदरतिही व नशरर रियाह बिरहमतिही सुम्मा सलातु वस्सलाम व तहिय्यतु वल इकराम अला साहिब दावतिन नबविय्या व सौलतिल हैदरिया वल इस्मतिल फातिमिया वल हिल्मिल हसनिया व शजाअतिल हुसैनिया वल इबादतिस सज्जादिया वल मआसिरिल बाक़रिया वल आसार जाफ़रिया वल उलूमिल काज़िमिया वल हुज्जजिर रज़विया वजूदित तक़विया वन नक़ावतिन नक़विया वल हैबतिल अस्करिया वल गैबतिल इलाहिया अल्लाहुम्मा सल्लि अलैहिम अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकम किताबिहिल मजीद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हुनालिकल वलायतु लिल्लाहिल हक़ व हुवा खैरुन सवाबन व खैरुन उक़बा। एक मिली करे सोनी सलवात पढ़ो। मौला जी बारगाह में दुआ है तहांजी अज़ादारियों पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। जेके बानिया ने फ़र्श अज़ान अल्लाह साईं उन्हनि जी या ज़हमत पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। असां गुनाहगारनि जी या नाक़िस ड्यूटी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। जेके दुआऊं खणी आया हो, जेके हाजात खणी आया हो, अल्लाह साईं हिक हिक कदम जे सदके हिन आज़ादारी में जेको तव्हां अचो था, अल्लाह साईं तव्हांजो हज़ार हज़ार हाजतूं पूरियूं फरमाए। खुदावंद मुताल हिन दुनिया में कानून ठाहियो, उन कानून जो नालो कानून विलायत आहे। इहो लफ़्ज़ विलायत पंहिंजे अरबी ग्रामर जे एतबार सां ॿ मस्तर रखंदो आहे। हिकु आहे विलायत, ॿियो आहे वलायत। हिकु दफ़ो ज़ेर सां विलायत, ॿियो दफ़ो फ़तह सां वलायत। जॾहिं विलायत खे कसरा सां ज़ेर सां पढ़ियो वञे, इन जी माना हूंदी आहे नुसरत, मदद। यानी अली खे जेको असां वली चवंदा आहियूं, यानी मददगार, नुसरत करण वारो। पहिरीं इहा विलायत असलिया रब मुतआल जी आहे, हुन ख़ालिक जी आहे। ऐं जॾहिं इनखे वलायत पढ़ियो वञे, जीअं हे सूरह कहफ जी 44 नंबर आयत तव्हांजे साम्हूं पढ़ी, हुनालिकल वलायतु लिल्लाहिल हक़। हिन दुनिया खां पोइ हिते कोई नखरा करे से करे, हिते पंहिंजी हलाए सो हलाए, ग़रीबनि ते मखलूक ख़ुदा ते ज़ुल्म करे सो करे, पर हितां जॾहिं हलणो हूंदसि त उन वक़्तु विलायत जेकी आहे, जेके असां फ़तह सां था पढ़ूं, वलायत उहा अल्लाह जी आहे। जॾहिं वलायत फ़तह सां पढ़ियो वञे त इन जी माना हूंदी आहे त कंहिंजी सरपरस्ती करणु। इनखे छो जो वली जी माना कई आहिनि, जंहिंमें इहा सरपरस्ती बि आहे, मदद बि आहे। त अल्लाह फरमाए थो हुनालिक, इहो इशारे बईद आहे, यानी हुते मरण खां पोइ जॾहिं इंसान जो वस ख़तमु थिए, जॾहिं पाण खे मोतबर सम्झणु ख़तमु थिए, जॾहिं उन तख़्ते गुस्ल ते हुजे, कोई हुनजी सिफ़ारिश न हले, छो जो उन वक़्तु बि ऐं साइंस बि चए थी त इंसान जे मरण खां पोइ बि उन जा हवास कमु कंदा आहिनि। उहो सम्झंदो आहे, उहो तकलीफ़ ॾिसंदो आहे, महसूसु कंदो आहे। तॾहिं रवायतूं चवनि थियूं उन गुस्ल जे तख़्ते ते बि उन गसाल खे चवंदो आहे त मूंखे आस्ते फेरा, मूंखे तकलीफ़ थी थिए, पर उनजी आवाज़ उन वक़्तु वलायत उन रब काइनात जी हूंदी, उन्हनि जे ख़ासि वलियुनि जी। तॾहिं चवंदा आहिनि तूं क़ब्र के ॿाहिरि जो कर ले, तेरी क़ब्र के अंदर अली अली। इहा विलायत याद ऐं हक़ाइक़नि मां काथे मौत जी मजलिस पढ़ी, उन में उहे हक़ीक़तूं बयानु कयूं त 100 ऐं कुझु रवायतूं जेके चवनि थियूं मुहतज़र जे बारे में, यानी 1 2 3 रवायतूं ईअं न, सवनि जी तादाद में, त हर मरण वारे वक़्तु उन वटि मौला अली अलैहिस्सलाम अचनि था। ऐं उन जो मरण वारे जो, ऐं इहो बि ॾिसो, मरण वारो अगरि सलमान हुजे
या जुमलो चई वेंदुमि सम्झण तव्हांजो कमु आहे। इहो सवाल थियो कंहिंखां त अली पंहिंजे मुहिब वटि ईंदो आहे? फरमायूं हा। भले उहो मुहिब मदाइन में हुजे, अली मदीने मां मदाइन वटि ईंदो, पर जे मदीने में कोई मरी वञे, कुता पहुचंदसि, अली न पहुचंदो। ये बुग़्ज़ अली हुजे जेके ॻाल्हि सम्झी आहे। मां हा जी, कुता ईंदसि टंग पटे वेंदसि, अली न ईंदो हुते। छो जो हुन दुनिया में हक़ीक़त ॾिसो, इहा मौला अली अलैहिस्सलाम जॾहिं जनाब सलमान वटि पहुता तो उन वक्त सलमान मरण खां पोइ भी उथी भी मौला जे इस्तक़बाल में सलाम तो अर्ज़ करे। रवायत जुमला मौला चवनि था त अम्र खुदा के कबूल कर, जे मौला अम्र खुदा के कबूल कई वेठो, तहांजी जो ज़ियारत थी त मूंखे उथण वाजिब थी। इहा विलायत वलायत आहे जेकी अल्लाह फरमाए तो, इहा हक़ आहे, इहा अल्लाह जे तरफ़ां आहे। इन वलायत जा कई जीअं चश्मा कई शमाऊं आहिनि। वक़्त जी निज़ाकत खे ॾिसंदे मूंखे किथे पहुचणो बि आहे, त इन करे फ़क़ति हिकु ॿ ॻाल्हि अर्ज़ु करे सघंदुमि तव्हांजी ख़िदमत में। अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जो हर फ़र्द साहिब वलायत, पर 10 मुहर्रम ताईं असां फ़ज़ाइल मोहम्मद व आले मोहम्मद बयानु कयूं था। 10 मुहर्रम खां पोइ जंहिंजो असली इम्तिहान आहे उन अक़ीलतुल अरब जनाब ज़ैनब कुबरा जो, उन जे बारे में कुछ शयूं बयान करण को चाहियां। ज़ैनब उलमाए लुगत फरमाइनि था ॿिनि लफ़्ज़नि जो मजमूओ। ज़ैन अब, ज़ैन माना ज़ीनत, अब यानी बाबो, पंहिंजे बाबे जी। इहो लफ़्ज़ तव्हां ॿुधो साईं जो, ऐं इहो लफ़्ज़ जेको नालो आहे इहो ख़ुदि मौला अली बि न ॾिनो। त मौला अली अलैहिस्सलाम जी सॼी औलाद जा नाला उन रब्बे ज़ुल जलाल रखिया। जॾहिं सैयदा जी विलादत आमद थी आहे त जनाब सैयदा खणी थी अचे जन पंहिंजी न्याणीअ खे ऐं फरमाए थी या अली सम्मेहा, अली इन बचड़ीअ जो नालो रखियो। फरमायूं ला लम अकुन ले अस्बक अला रसूलिल्लाह, ए ज़हरा मां पंहिंजे भाउ रसूल ते सबक़त न कंदुमि जो मां पंहिंजी औलाद जो नालो रसूल जे नाले रखण खां पहिरीं रखां। मुंहिंजो वॾो भाउ रसूल नालो रखंदो। अल्लाह जो रसूल अचे तो, सैयदा खणी थी अचे, या रसूल अल्लाह सम्मेहा, ए अल्लाह जा हबीब बाबा साईं मुंहिंजी न्याणीअ जो नालो रखियो। जे अली छो न रखियो? जे अली फरमाए इन लाइ त मां पंहिंजे भाउ, पंहिंजे आका, पंहिंजे सरवर, पंहिंजे मौला खां सबक़त न वठंदुमि। त जंहिं जे अली मुंहिंजे मथां सबक़त नथो करे त लम अकुन ले अस्बक अला रब्बी, त मां पंहिंजे माबूद जे मथां कीअं सबक़त कयां जेसिताईं मुंहिंजो रब नालो न रखंदो, मां नाली नालो, मां रसूल नालो न रखंदो। या फ़क़ति कुझु शयूं तव्हां ताईं पहुचाइण था। पोइ अल्लाह वही कई, जिब्राइल खे मोकिलियो ऐं फरमाए या रसूल अल्लाह हिन बचड़ीअ जो नालो ज़ैनब रखो, ये पंहिंजे बाबे जी ज़ीनत आहे। हाणे मूंखे चवण जो हक़ आहे, इहा ॻाल्हि एसिताईं सम्झव। क़ुरान थो चए इन्नमल मालु वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया, त ही इन दुनिया जी ज़ीनत माल ऐं बनून बि माना ख़ासि पुट आहिनि। दुनिया में मर्द जी ज़ीनत उनजो पैसो या उनजा पुट आहिनि। कुरान त इहो फरमायो त मर्द जी ज़ीनत उनजो माल ऐं पैसो आहे। हे अली केॾो शहनशाह आहे जो हसन ऐं हुसैन अब्बास जे हूंदे संदसि जी धीअ पंहिंजे पीउ लाइ ज़ीनत अचे। हसन हुसैन जे हूंदे, हज़रत अबुल फज़ल अब्बास जे हूंदे अली जे लाइ जेकी ज़ीनत आहे उहा ज़ैनब कुबरा आहे। ऐं अली जो मक़ाम सुनो, या अली अंत ज़ैनुर रहमान, अल्लाह जे हबीब फरमाए अली तूं आम न आहे, तूं रहमान जी ज़ीनत आहे। यानी रब जी कायनात में अगर ज़ीनत जो कोई गोहर आहे त उहो अली आहे, ऐं अली लाइ अगर का ज़ीनत आहे त उहा ज़ैनब कुबरा आहे। ज़ैनब कुबरा जो मक़ाम एॾो, पंहिंजे बाबे अली लाइ जेको अल्लाह जे लाइ ज़ीनत ज़ैनब कुबरा उन बाबे जे लाइ ज़ीनत। आयतुल्लाह मामकानी खां पुछियो वियो त सैयदा जो मक़ाम छा आहे?
उन्हनि इन आयत मां इस्तिदराज करे फरमायो अज़ैनब वमा अदराक मज़ैनब। ज़ैनब जी ज़ैनब आहे छा इहो अकुल दर्क न करे सघंदो। जंहिंखे पंहिंजो भाउ चए तूं अदीलतुल हुसैन आ, तूं शरीकतुल हुसैन। जेके फ़ज़ाइल अहल बैत जा ॿुधा अथव मौला हुसैन जी अज़मतूं करामतूं सखावतूं उनजी शहादतूं रिशादतूं शजाअतूं जेके बि सभु आहिनि उन में बराबरी अगरि कंहिं कई आहे त उहा ज़ैनब कुबरा। अदीलतुल हुसैन इदल मां निकितल आहे। तराज़ो जा ॿ पलड़ा उन्हनि खे इदल चई वेंदा जेके वज़न में बराबरि हुजनि। हीअ सैयदा ख़ातून थी करे जेकी हुसैन जे बराबरी करे उनखे ज़ैनब कुबरा चई। शरीकतुल हुसैन यानी ये बीबी हुसैन मौला जे उन अम्र में शरीक आहे। तॾहिं उम्मुल उलमा फरमाए था अल इस्लाम मुहम्मदियुल हुदूस व हुसैनियुल बका है। इस्लाम आंदो अल्लाह जे हबीब ज़रूर पर इनखे बाक़ी हुसैन रखियो ऐं इन जी बका में जेतिरो हिस्सो मौला हुसैन जो आहे ओतिरो ई हिस्सो जनाब ज़ैनब कुबरा। जॾहिं ज़ैनब कुबरा उहा आलिम आहे जंहिंखे इमाम वक्त जो फरमाए अंति बिहम्दिल्लाह आलिमतुन गैर मुअल्लमा व फहमतुन गैर मुफहमा। इमाम सज्जाद फरमाईंदा है मुंहिंजी पुफी अम्मा तव्हां अल्लाह जी हमद सां उहे आलिम आहियो जंहिंखे दुनिया ते कंहिं न आहे पढ़ायो। उहे फहीमा आहियो जंहिंखे अल्लाह खां अलावा कंहिं सम्झ ॾिनी न आहे। जंहिंखे रब पढ़ाए उनखे ज़ैनब कुबरा। हिन ज़ैनब कुबरा खे उहा ई विलायत हासिल आहे जेकी आल मोहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम खे आहे। चाहे उहा विलायत बिल कसरा हुजे या विलायत बिल फतहा हुजे। या सैयदा ज़ैनब कुबरा जो मक़ाम आहे। सैयदा जी उन विलायत तकवीनिया जा ॿ काफ़ी सारियूं शयूं आहिनि। वक़्त जे हिसाब सां ॾिसां थो केतिरो बयानु करे सघां थो त फ़क़ति कुझु शयूं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करणु चाहियां थो त ज़ैनब कुबरा जे मक़ाम ऐं इहा असां वटि आहे। मां आहिस्ता आहिस्ता इन शइ ते बरमला पढ़ंदुमि इन शइ खे बरमला कंदुमि चाहे उन में मुंहिंजी मुखालिफ़त थिए या न थिए। जेको असांजे मिंबर तां जनाब ज़ैनब कुबरा सलामुल्लाह अलैहा ऐं जनाब सैयद सज्जाद जे लाइ कुझु शयूं बयानु कयूं वेंदियूं आहिनि जेके इन्हनि जी शख़्सियतनि सां बिल्कुलु नथियूं ठहनि। हिकु सैयद सज्जाद खे बीमार करबला जे उनवान सां यादि करणु। ज़ईफ़ हुया इहे हुया। जेतिरो गैरतमंद हुसैन हुयो ओतिरो गैरतमंद हुसैन जो पुटु सज्जाद हुयो। जेतिरो बहादुर हुसैन ऐं अब्बास हुया ओतिरा बहादुर ऐं जनाबे सैयद सज्जाद आहे। हा अल्लाह जी मसलिहत खां आशूर खां हिकु राति या ॿ राति पहिरियों ऐं 11 तारीख़ ताईं सैयद सज्जाद सख़्त मरीज़ आहे जो उथी न पिया सघनि। हता इमाम वक़्त जो एहतराम करणु वाजिबु आहे पर इमाम अलैहिस्सलाम एतिरी ताक़ी उन्हनि तां जिहाद साक़िब थिए त हल मिन नासिर जी सदा सैयद सज्जाद ॿुधे उन ते बि फ़र्ज़ आहे त इमाम जी नुसरत करे पर उन जो बीमार हुजणु अल्लाह जी मसलियत। 11 तारीख़ जेको मौला सज्जाद अलैहिस्सलाम उन कूफे जे ॿाहिरि पहुता आहिनि। 12 तारीख़ जेको सैयद सज्जाद कूफे में उन दरबार कूफा में मौला जेको ख़ुतबा ॾिना आहिनि अजीब था थी वञनि जो इब्न ज़ियाद अंगुश बि दंदान थी चए थो ये लफ़्ज़ मौजूद आहिनि मक्तन में त तो में इहा सकत आहे हली जुर्रतुन अन तजूबली तो में इहा जुर्रत बाक़ी आहे त इब्न ज़ियाद खे जीअं तुंहिंजे भाइरनि सां तुंहिंजे चाचनि सां तुंहिंजे पीउ सां इहो कुझु कयो तूं मूंखे जवाबु थो ॾे त मौला मोट में चएसि था त इब्न ज़ियाद मौत खां ड्रेजाए कंहिंखे थो। मौत त असांजे घर जी लोंडी आहे तूं मूंखे मौत खां थो ड्रेजाए। मौला उनखे तूं बदू जवाबु ॾिना त उन शख़्सियात खे तमामु माना हमेशह ज़ईफ़ करार ॾियणु इहो मक़तल सां नाइंसाफ़ी आहे। उन मक़ाम इस्मत सां मक़ाम विलायत सां त सैयद सज्जाद त इमाम ज़ैनब कुबरा सलामुल्लाह अलैहा जी इन सफ़र में विलायत जो इज़हार ॾिसो। फ़क़ति 2 शयूं ख़ुज़ैमा असदी थो चए त मां उन वक़्तु कूफे में पहुतुमि जॾहिं कूफे में दुहल शरनायूं माण्हुनि जा आवाज़
एतिरा हुया जेके गॾु बीठा हुजनि उहे ॿिए जी आवाज़ न पिया ॿुधी सघनि। उन वक़्तु मां ॾिठो त हे सादात जो लुटियल काफ़िलो अचे थो, कोई सदकनि जे लाइ खारकूं थो उछले, कोई मानी थो उछले, चए थो मुंहिंजे बच्चनि जे लाइ दुआ कयो, तव्हां कंदी आहियो। त जनाब उम्मे कलसूम बच्चनि जे हरे वातनि मां हथनि मां उहे नान उहे खारकूं कढी उछले वापसि करे ॾियनि पिया त इन सदक़त अलैना हराम। सुञाणो असां रसूल जी आल आहियूं, असां ते सदको हराम आहे। जॾहिं इहा ॻाल्हि थी आहे, बीबी इरादो कयो आहे ख़ुतबो ॾियण जो। सैयदा जी विलायत जो पावर ॾिसो। बीबी चयो मां ख़ुतबो ॾियां पर माहौल अहिड़ो हुजे जंहिंमें जेके गॾु बीठा हुजनि उनखे ॿिए जो आवाज़ सम्झ में न अचे। एॾो शोर, एॾा धूल धमाका, माण्हुनि जा आवाज़। उन में ख़ुज़ैमा असदी थो चए, मांजो चई मांजूं अखियूं गवाह, मुंहिंजा कन गवाह। फलम्मा तकल्लमत, जॾहिं बीबी चाहियो ॻाल्हाइण, त अन्हा तंज़उ अन लिसान अमीरुल मोमिनीन, बीबीअ जो लहजो पंहिंजो न हुयो, उहा ॼण अली जी ज़बान मां पई ॻाल्हाए। हिकिड़ो असांजी माउनि भेणनि लाइ जें ताईं आवाज़ पहुचे थो घर ताईं इहा पहुचायो त जंहिं ज़ैनब कुबरा जूं पाण खे असां मुरीदानियूं सॾायूं थियूं, उन्हनि जे त लहजे बि हिजाब कयो आहे। ज़ैनब पंहिंजे लहजे में ॻाल्हायो ई न। कअन्नहा तंज़उ अन लिसान अमीरुल मोमिनीन, बीबी अमीरुल मोमिनीन अली जे लहजे में ॻाल्हाए। पर ॾिठई जॾहिं ॻाल्हाइण चाहे कोई चुप नथो करे। फअशारत अन उसकुतू, बीबी ज़बान सां न चयो चुप कयो। फअशारत, बीबी इशारो कयो आहे अन उसकुतू, त चुप थी वञो, ख़ामोश। इहो इशारो बीबी जो, इहो इशारो मुक्तन थो ॾसे। बीबी इशारो कयो फअशारत अन उसकुतू, चुप थी वञो। त उहो ख़ुज़ैमा असदी थो चए त इन हज़ारनि जे मजमे में जंहिंमें शोर शराबो धूल शरनायूं माण्हुनि जे ॻाल्हाइण जो, फसकनतिल अनफास वतहर्रसतिल अजरास, मां ॾिठो असांजा साह असांजे सीने में बंदि थी विया। उठनि जे गलनि में जेके घंटियूं हुयूं उहे वॼण बंदि थी वियूं, हवा बंदि थी वई, फज़ा बंदि थी वई। उन वक़्तु ज़ैनब कुबरा ॻाल्हाइण चई, यानी बीबी जो इशारो। फसकनतिल अनफास, जेके साह तव्हां ॻाल्हाइण वक़्तु, मां ॻाल्हाइण वक़्तु, तव्हां वेहण वक़्तु बेइख्तियारी खणो था पिया, तव्हांखे ख़बर बि नथी पए त मां साह थो खणां। रावी चए थो फसकनतिल अनफास, उहे सीननि में साह बंदि थी विया। जानवरनि जे गले में मिलियल उहे जेके पातल पटियूं हुयूं, घंटियूं हुयूं, उहे बंदि थी वियूं, छो जो हाणे अली जी धीअ ज़ैनब कुबरा खे ॻाल्हाइण। इहा ज़ैनब कुबरा जी विलायत आहे। उहे तफ़सीलात आहिनि, उन्हनि खे छॾियां थो, फ़क़ति झलकियूं तव्हांखे ॾसींदो थो वञा त जंहिंखे असां कमज़ोर करे बयानु कंदाऊं उनजे ख़ुतबात में लफ़्ज़ कहिड़ा आहिनि। हिकिड़ो इहो ॿियो जेको बीबी जॾहिं उन यज़ीद जे साम्हूं, मलून जे साम्हूं ख़ुतबो ॾिनो आहे, जेको इहो अॼु बि मां चवंदो आहियां इहा सैयदा जो मौजज़ो आहे, जंहिंमें बीबी दावा कई, चैलेंज ॾिनी यज़ीद खे त या यज़ीद किद कैदक वसा सायक व नासिब जुहदक फवल्लाहि ला तमहु ज़िक्रना वला तुमीत वहयना वला तहीज़ु अन बदनक व अन आरिक अबदा। ये लफ़्ज़ जेके मिलनि था इन जे आख़िरी टुकड़े ताईं त ए यज़ीद किद कैदक, जेतिरा हीला करणा अथई कर, वसा सायक, जेतिरी ताक़त अथई पैसे में, माल में, मीडिया में, उहो हलाइणी अथई हलाए। तूं बागी हुसैन चओ, तूं जेके बि लफ़्ज़ चवणा अथई चओ। वो नासिब जुहदक, जेतिरी ताक़त तव्हां बनु उमैया में आहे, पूरी काइनात में आहे, तव्हां ख़र्च कयो असां अहल बैत जे ख़िलाफ़। फवल्लाहि, मां ज़ैनब कुबरा कसम खणी थी चवां, ला तमहु ज़िक्रना, तव्हां असांजे ज़िक्र खे कॾहिं ख़तम न करे सघंदा। वला तुमीत वहयना, तव्हां असांजी वही खे, असांजे उन फ़ज़ाइल खे, असांजे उन पैगाम खे कॾहिं ख़तम न करे सघंदो। ऐं बीबीअ जो अॻियों जुमिलो त वला तहीज़ो अनका आरन, त तव्हां खां इहो जेको आर बनु उमैया में
इहो हुसैन जे क़त्ल जो तव्हांजे गले में पटो पई चुको आहे इहो केॾा बि मुफ़्ती अॼु बि ख़रीद कयो तव्हांजे गले मां इहो आर जो पटो ख़तमु न थींदो तव्हांखे मां जे गार न बनाए छॾियां हथा असांजी सिंधीअ में कंहिंखे चवणो हुजे गार ॾियणी हुजे चवंदो वॾो तूं वक़्त जो यज़ीद आहे मरवान आहे शिमरा ये ज़ैनब कुबरा जा उहे वलायत जा लफ़्ज़ आहिनि इहो असांजे इख़्तियार में ई न आहे त असां इन ज़िक्र खे ऐं तॾहिं मां चवंदो आहियां कॾहिं बि इन ज़िक्र जो पाण खे मालिक न सम्झंदा कयो इन जो नौकर सम्झंदा कयो असां इन ज़िक्र खे बाक़ी नाहे रखियो इन ज़िक्र असांखे बाक़ी रखियो असांजी ख़िलक़त जो सबबु इहो ज़िक्र आहे असांजी हयात जो सबबु इहो ज़िक्र आहे बसि दुआ इहा कंदा कयो अल्लाह साईं इन अज़ादारीअ खे इन ज़िक्र खे असांजी नस्लुनि में बाक़ी रखे असांजी नस्लूं अज़ादार थियनि असांजा आख़िरी साह जॾहिं हिन दुनिया तां वञनि उहे अज़ादारी ऐं विलायत मोहम्मद आले मोहम्मद जे मथां वञे त हे ज़ैनब कुबरा इहो पैगाम तव्हांजी ख़िदमत में ऐं पंहिंजे जवाननि ताईं बि पहुचाईंदुमि त इन ॿिनि हस्तियुनि खे जेतिरो कमज़ोर करे पेश कयो वेंदो आहे मेंबर तां ख़ुदा रा थोरी कोशिशि कयो त इन जे लाइ जेके मक़्तल में जुमलात मिलनि था जेके अहादीस में जुमलात मिलनि था त हिननि साहिब विलायत थी करे ऐं हा बीमार हुया क़बूल आहे यारी मुहर्रम ताईं इमाम सज्जाद उन खां पोइ उहा सज्जाद अलैहिस्सलाम जेकी गैरत ॾेखारी आहे उहा हमियत ॾेखारी आहे उहा पूरी तफ़सीलात आहे कॾहिं थियो त 5 मुहर्रम ते जेके आहिनि मजालिस उन में तफ़सील सां इन्हनि मौज़ूआत ते पढ़ंदासीं त जंहिं अहल बैत जो हिकिड़ो सबीर जनाब अली असगर खां अलावा बि रवायत जेकी मक़्तल जूं मिलनि थियूं त ॾहीं जे ॾींहुं मौला हुसैन जे घर हिकिड़ो नंढड़ो ॿार अब्दुल्ला रज़ी जो नालो आहे उनखे आशूर जे ॾींहुं शहीद कयो वियो त जंहिं ज़ालिम क़ौम हिकु सबीर ते ज़ुल्म करण खां पाण खे न बचाए सघी ऐं कयूं ज़ुल्म उन्हनि हिकु जवान खे छो छॾे ॾिनो मौला सज्जाद अलैहिस्सलाम खे सुवाल आहे इहो तारीख़ मां त मौला सज्जाद खे छो छॾियो ऐं छा उन्हनि क़त्ल जा इरादा न कया छा डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट उन्हनि ते क़त्ल जे ज़रिए न थियो उहे सभु तारीख़ जा हवाले जात बयान थींदा फ़क़ति इहो पैगाम हुयो त हे साहिब विलायतनि जिन खे अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम साहिब विलायत करार ॾिनो आहे ऐं हिननि वटि विलायत तक़वीनी आहे अल्लाह जी विलायत जी झलकी अहल बैत वटि आहे इहा ज़ैनब कुबरा सलामुल्लाह अलैहा आहे जेकी पंहिंजी भाउ जी ज़ीनत आहे इहा ज़ैनब कुबरा आहे जेकी अल्लाह जे उन गैरत जे मर्कज़ जी नुमाइंदी आहे जंहिं ख़िलाफ़त उन बनु उमैया खे तमामु ख़तमु करे छॾियो जो अॼु बि यज़ीद चवण हिकु असां वटि घार थी चुको आहे हिन ज़ैनब कुबरा जेकी शहादतूं ॾिनियूं जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं बीबी जो इन ई ख़ुतबे में जुमिलो आहे जेको बीबी फरमायो आहे ए यज़ीद मूं ज़ैनब कुबरा जे लाइ सभ खां वॾी मुसीबत इहा आहे त मां ज़ैनब कुबरा तोसां मुख़ातिब थी ॻाल्हायां मुंहिंजे लाइ दर्द इहो आहे त जेकी पंहिंजे बाबे सां बि इनडायरेक्ट ॻाल्हाईंदी पर्दे में हिजाब में कॾहिं अमड़ जी आसरे सां कॾहिं भाइरनि जे ज़रिए सां उन हिकु शराबीअ सां ॻाल्हाए इहो दर्द आहे ऐं इहो शाम जो दर्द आहे मां तव्हांजी ख़िदमत में तव्हां ॿुधो हूंदो आबिद से वतन में किसी ने किया सवाल गुज़रे कहाँ पे आप पे अलम ज़्यादा है इमाम मफ़हूमी शेर आहे इमाम खां पुछियो त तव्हां ते मुसीबतूं सभ खां वधीक किथे आहियूं त इमाम 3 दफ़ा फरमायो अशाम 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 ए मौला तव्हांजा भाइर शहीद करबला में थिया पोइ तव्हांजे बाबे जे जिस्म ते 960 ज़ख़्म आया उहे बि करबला में थिया तव्हांजे बाबे जे जिस्म जे मथां घोड़ा भॼाया विया उहे बि करबला में थिया इन शाम तव्हांखे कयो छा आहे जो इन ॿिन्ही कारवान सालारनि इहे जुमला मौला सज्जाद बि इहे चया लैतनी लम यलिदनी उम्मी ए काश मूंखे अम्मा ॼणे न ऐं ज़ैनब कुबरा जा 3 वेण लैतनी अमिया क़ब्ल हादल यौम ए काश हिन ॾींहं खां पहिरियों ज़ैनब ॾिसे ई न लैतनी मित क़ब्ल हादल यौम ए काश हिन ॾींहं खां पहिरियों ज़ैनब मरी वञे हा कहिड़ा उहे ॾुख ऐं ग़म आया मौला सज्जाद जी रवायत आहे
नौमान बिन मुंज़िर मदानी चए थो त मां इमाम सज्जाद अलैहिस्सलाम खां पुछो हे मौला तव्हांखे वधि में वधि तकलीफ़ूं काथे आयूं? मौला फरमायो शाम में। ए मौला ये दर्दन जी दास्तान जी जेकी ये थियूं रक़म उन शाम में थियो छा आहे? मौला फरमाइनि त 7 अहिड़ियूं मुसीबतूं आयूं जेके सज्जाद खे न आख़िरी वक़्त ताईं रुआरींदियूं। उन मां कुछ मुसीबतूं हिकिड़ी मुसीबत मौला फरमाइनि था लम्मा दखल न शाम अहात बिन ज़लमतु मिन कुल मकान बिसुयूफिहिम व रिमाहिम। जॾहिं असां शाम में आयासीं त यज़ीद जे फ़ौजनि फुल इरादो कयो त असांखे इन शाम जी बाज़ार में ई क़त्ल कनि। उन्हनि असांखे चारों तरफ़ इहातो कयो, पंहिंजूं तलवारूं मयान मां कढी छॾियूं हुयूं, पंहिंजा नेज़नि जूं अञूं असांजे साम्हूं करे बीह रहिया। वसारू यज़रिबूना बिकिआब रिहाल माह, ऐं उहे छा कंदा अॻिते वधी वधी करे नेज़नि जूं अञूं मुंहिंजी पुफीअ जे मथे में हणंदा, ओ कॾहिं सज्जाद जी पुठ ते हणंदा, असांजे बचनि खे हणंदा। उन खां हता वसलू इलैना वसारू यतफरजून अलैना व यज़रिबून बिद्दुफूफ। मौला फरमाए था उहे असांजे नेज़नि जी अञूं असांखे हणंदा रहिया, पर ग़म इन खां वधीक इहो त उन सां गॾु नाच गानो बि हलंदो रहियो, ओ दुल बि वॼाईंदा रहिया, शहनाइयूं बि वॼाईंदा रहिया त असां ख़ारजनि खे वठी था अचूं। उन खां पोइ हिकिड़ी जेकी सख़्तु रवायत आहे जेके मौला ॿी मुसीबत फरमाईंदा सुम काल या नौमान, ए नौमान ॿी मुसीबत जेकी सज्जाद जे मथां ॾाढी ॾुखी उहा इहा आई वजाल रूस फी वसतिल महामिल। उन्हनि छा कयो असां सैयदजादनि खे असांजी पुफी अमां सभिनी खे हिकु जाइ ते जमा कयूं, उन जाइ जे विच में सभिनी जा सर अची रखिया हुयूं नेज़नि ते। असांखे तकलीफ़ ॾियण जे लाइ इनखे हिस कजो, महसूस कजो त मौला फरमाइनि था छा कयूं जाल रास वालिदी अल हुसैन व अम्मी अल अब्बास बैन महमल ज़ैनब व उम्म कलसूम। ओ मुझे बाबे हुसैन जो सर, मुझे चाचे अलमदार जो सर मुझी पुफी अम्मा ज़ैनब कुबरा जे साम्हूं रखनि पिया। ओ इहो चवनि पिया त इन जे सहारे निकिती हुई है, ओ ये चादरूं बचाइण वारो अब्बास आदि जंहिंजो सर आहे। ओ इन खां मुसीबत जो वॾो जुमिलो मौला फरमाइनि था इहो हुयो वरास अली अल अकबर वरास कासिम बिन हसन बिजुम्बे महमल फातिमा व सकीना। ओ मुझी भेण सकीना ओ रुकैया फातिमा कुबरा जे साम्हूं अली अकबर जो सर खणी पिया अचनि, ओ उहो हुते रखी छॾियो हुयो। ऐं कनि छा पिया फरमाइनि वसारू यतलाअबून बिर्रूस, उन नेज़नि तां सर लाहे ओ असांजे शुहदा जे सर खे हिक ॿिए ते उछलनि पिया। मौला जो जुमिलो ॾुखियो मौला फरमाइनि था फकम मिन रासिन यकुब अला वजहिल अर्ज़। ओ कॾहिं जॾहिं सर उछलाइनि पिया